सिंध ते छांइजी वई त सची ॻाल्हि इहा आहे त हिन ख़िते मां जेका क़ौम जिन माण्हुनि अंग्रेज़ सरकार सां पंहिंजो मुहाॾो अटकायो उहा पीर साहिब पागारो उनजो ख़ानदान ऐं उन जा मुरीद आहिनि जंहिंखे हुर फ़क़ीर चयो वञे थो। उन्हनि पंहिंजो अज़म सां पंहिंजे हौसले सां अंग्रेज़ सरकार खे हिते तस्लीम ई कोन कयो। अहिड़ी तरह उन्हनि फ़क़ीरनि फ़र्क़ जो बुनियाद विधो जंहिंमें शुरुआती तौर ते जेके बुज़ुर्ग फ़क़ीर हुआ जंहिंमें ग़ुलाम अहमद फ़क़ीर, अब्दुल्लाह फ़क़ीर, मस्त वॾो वरियाम रिली वारो, ग़ुलाम नबी फ़क़ीर लिगारी, सैयद सुलेमान शाह, इन्हनि जी रहनुमाई में हिते जे नौजवाननि जंहिंमें बचू बादशाह ऐं पीर बख्श वसाण पीरू वज़ीर ऐं उन जे 12 साथियुनि गॾिजी मखी एरिया में पंहिंजी हिकिड़ी मुतवाज़ी हुकूमत क़ाइमु कई ऐं अंग्रेज़ सरकार खे ललकारियो तव्हांजो हिन ख़िते में क़दम असां बर्दाश्त न कंदासीं। Mr. Yaqub, this is the matter. Only Parliament, I mean, Bara Manu, British Empire Samu, Panji government tarveta and explain Mr. Yaqub, who is Bachu and Sangat Sarkar. Sir, Bachu Bagi unje sathi, Kingri je pira pagare ja murita hin. I hope you party huru sadai. But to British governments are ready to Maranchai. Sir, इन वक्त पूरी सिंध में पीर साहब पागारो ये उन जा मुरीद फकत अड़ी ताकत आहिन जेके सिंध में ब्रिटिश गवर्नमेंट जो खात्मो चाहिन था। We catch them. सर, उन लाई मु खून ख्वार ऑफिसर मिस्टर ज्वाला सिंह के हुर एरिया में सूबेदार मुकर्रर करायो आहे। सर, वो यहाँ पहुंचण वालो ही। Sir, he is Mr. Jwala Singh. Welcome, Mr. Jwala Singh. You know, आवां खे हिन इलाइक़े में मुक़ररु करण जे पोयां कहिड़ा मक़सद आहिनि? साहब, सरकार खे जे ज़मीन खे ज्वालामुखी बणाइणो हूंदो आहे उहो त ज्वाला सिंह ई कमु ॾींदो आहे। मिस्टर ज्वाला सिंह, तूं सम्झी वियो आहीं, तोखे सम्झण जी का बि ज़रूरत न आहे। ब्रिटिश गवर्नमेंट खे बाग़ी बच्चू ऐं उन जे साथियुनि जा सिर खपनि। मिस्टर ज्वाला सिंह, जेकॾहिं तूं साहब सम्झी वियो आहीं त तोखे वधीक सम्झण जी का ज़रूरत कान्हे। ब्रिटिश एम्पायर खे सिर्फ़ बच्चू बाग़ी ऐं उन जे साथियुनि जा लाश खपनि।
I authorize you the Sagar and Makki के उन्हनि जो कब्रिस्तान बणाए छॾ. Curse them immediately. मिस्टर ज्वाला सिंह, मां ऐं ल्यूकस साहब हिकु अहिड़ो कानून मंज़ूर कराए रहिया आहियूं जंहिंसां पीर साहब या मुरीद सॼाइण वारे खे गिरफ़्तार कयो वेंदो. साहब ओ तव्हां जहिड़ा न अफिसर साथ रहनि त कंहिं कानून जी ज़रूरत ई न आहे. सौ गुरू दी ज्वाला सिंह जा त कानून ई पंहिंजा आहिनि. ओ तव्हां रुगो वेही तमाशो ॾिसो. Oh, very good, very good. जालिमो, उन वक्त का जो एक गरीब बंजुआ हूँ आशिक में लोड़े हरीन अजी याकूब जो तोते अजाब आहे. आवाज ने पंहिंजे खुदा के, आवाज ने पंहिंजे मुर्शिद के ऐं सदा हणे बच्चू बादशाह के तो हू अची तोखे मुझे अजाब खां बचाए. या अल्लाह, मुश्किल खुशा जे सदके, ॿारहं इमामनि जे सदके, रोज़ा धन जे सदके हिननि खे अज़ाब ॾिजे. हिननि ते एतिरो तशदुद कयो त जीअं हिन जी आवाज़ बच्चूअ बादशाह ताईं पहुचे.